लाड़कानी शहर के सचल थाने की हद में कायम निजी अस्पताल में 3 ॾींहं अॻु डॉक्टर ऐं अमले पारां ऑपरेशन दौरान शादीशुदा नारी के जिनसी ज़्यादती जो निशान बणण वारे वाक़े ख़िलाफ़ पखो शहर का एहतजाजी रैली कढी वई, जेका मुख़्तलिफ़ रोडनि रस्तनि खां थींदे SSP चौक वटि पहुती, जिते धरणो हणी रोड ब्लॉक कयो। धरणे सबब ईंदड़ वेंदड़ ट्रैफिक मुअतल थी वियो। धरणे में मुग़ैरी बिरादरी, नारी के वारसनि, मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि, वकीलनि, प्रोफेसर समेत मुख़्तलिफ़ तबक़े फ़िक्र के माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई। धरणे खे ख़िताब कंदे रईस ताहिर मुग़ैरी, मीर हमायूं मुग़ैरी, मीर फवाद खान मुग़ैरी, हाजी गुलहसन मुग़ैरी, समाजी अॻवान अलीमंद खोसो ऐं ॿियनि चयो त लाड़काने जे ख़ानगी अस्पताल में हिक न्याणी सां ज़्यादती वारे वाक़े सॼी इंसानियत जो कंधु शर्म खां झुकाए छॾियो आहे। सिंध बाशऊर न्याणी जी लॼलोई जी मुहाफ़िज़ रही आहे, उते अहिड़े क़िस्म जा वाक़िआ बर्दाश्त जोॻा नाहिनि। हुन चयो त वाक़े बाद डॉक्टर शोएब चांडू खे गिरफ़्तार करण बाद खेसि छॾे ॾियणु इंसाफ़ जो क़तल आहे। हुन मुताबिक़ त डॉक्टर शोएब चांडू खे गिरफ़्तार करे ख़ानगी अस्पताल खे सील करण सां गॾु वारसनि जी मर्ज़ी मूजिबि FIR दाख़िल कराई वञे, ॿी सूरत में धरणो जारी रहंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप की वेबसाइट awamiawaz.pk।